नाज़रीन, ॾखण जे शहरनि मुतालबो कयो आहे त पेट्रोल शयुनि जे अघनि में वाध खे वापसि कयो वञे। शहरनि आवाज़ टीवी जे रिपोर्टर शकील धारेजो सां कहिड़ा वीचार वंडिया, अचो त ॾिसूं। चढ़े थो जेको हफ़्ते पेट्रोल चढ़े थो जेको हर शइ हफ़्ते हफ़्ते में चढ़े थी जेको को चवण वारो न आहे न। गवर्नमेंट आहे त असां छा कंदासीं, जेको गवर्नमेंट त को चई सघंदो जेको गवर्नमेंट ई आहे न जेको अवाम लाइ कुझु कयो ई न अथई, कुझु छा कयो अथई जेको गुज़र सफ़र ॾाढो ॾुखियो आहे असांजो। कॾहिं सवारी आहे कॾहिं न आहे, पेट्रोल महांगो थी वियो आहे। इहा वज़ीर आज़म अल्लाह साईं बणायो आहे, हुनखे इहो ज़ुल्म न करे, जेतिरो थी सघे ग़रीबनि सां रिआयत करे। गुज़र सफ़र सिर्फ़ु गाॾी ते आहे, उन खां अलावा जेकॾहिं असां किरायो इज़ाफ़ी वधायूं था त असां माण्हू विड़ी था पवनि। इन करे रोज़ु रोज़ु माना हिकिड़ो रुपयो थो लाहे त 2-3 रुपया माना ऑटोमेटिकली मथे थो करे। पेट्रोल में महांगाई वधंदी थी वञे, असां जेकॾहिं किरायो वधाइणु चाहियूं था त आवाम दाह थो करे त बाबा असां किरायो छो था वधायो। हर को आवाम बि परेशान थो थिए, असांखे बि माना तकलीफ़ थी अचे। असांजी हुकूमत खे इहो ई चवणु आहे त बाबा महिरबानी करे पेट्रोल जी क़ीमत घटाई वञे, जीअं माना असांखे बि रोज़ीअ करण में सहूलियत थिए। तेल महांगो थी वियो आहे, असां ग़रीब माण्हू काॾे वञूं, बेरोज़गार लॻा पिया आहियूं। तेल रहंदो चढ़ंदो थो वञे, सस्तो थिए ई नथो, सवारी आहे कोन। इहो चवणु आहे इमरान खान खे त पेट्रोल घटाए वञे। उन खां अलावा असांखे बेगनि में चढ़ूं था, हूअं ॻोठ वेंदा त 10 रुपया भरींदा हुआसीं, हाणे 20 रुपया था भरियूं।